वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। आऊं मल्हार का सख्त नाराज है। उन्हें के मुंजी का गणती ना है। छो छा थियो आहे? हुन जो सॼो ध्यानु पंहिंजी भेण जी तरफ़ आहे। पंहिंजी भेण के शहरोज़ खां बचाइण जे करे मां तो उन्हें का विसरी वई आहियां। फोन ते ॻाल्हाइण मां मां बि बेज़ार थी वई आहियां। कुछ बि कर, पर असांजे रस्ते जी रुकावटूं जल्द अज जल्द ख़त्म कर। शहरोज़ खान जे साइट थियण खां पोइ असांखे हिकु थियण खां केर बि नथो रोके सघे। चांडुकी, असीं ज़रूर हिकिड़े ॾींहुं हिकु थींदासीं। असीं जेकी ख़्वाब ॾिठा हुआसीं से टुटण लाइ कोन हुआ। असीं जुदा कोन रहंदासीं। पाण खे उन्हनि मामलनि ते ॻाल्हाइण घुर्जे गुज़ार खान, जिन जे करे पाण में हरू भरू विथियूं पैदा थियूं आहिनि। ऐं आऊं इहो बि चाहियां थो त साले वारो मामलो हल थियणु घुर्जे। हुन जो पीउ तुंहिंजे कोर्ट में बंदि आहे। ॿी ॻाल्हि इहा त उनखे आज़ादु करण जे लाइ आऊं साले सां वाइदो करे चुको आहियां। तंहिं करे इहा ॻाल्हि मूं तुंहिंजे साम्हूं रखी आहे। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।